मौलाना अब्दुल कलाम आज़ाद वाकई इहो चयो आहे त उहो हथ इंतिहाई मुक़दस आहे जंहिंमें अमन जो झंडो आहे, पर ज़िंदा उहो माण्हू रहंदो जंहिंजे हथ में तलवार जी मुठियो हुजे। पर साॻे वक़्त में इहो बि चयो अथसि त तलवार उहो खणंदो जंहिंजे दिल जी सिगरी में ईमान जो शोलो भड़कंदो रहंदो। ऐं जेकॾहिं ईमान कंहिं दुकान ते मिले हा, बाज़ार मां मिले हा त आउं तव्हांखे ख़रीद करे आणे ॾियां, पर इहो त दिल जी रोशनी मां पैदा थींदो आहे, दिमाग़ जे ज़रिए पैदा थींदो आहे। त अॼु असीं लाड़काणे ज़िले में शहीद खे ख़राज अक़ीदत पेश करण आया आहियूं। आउं तव्हांखे यकीन थो ॾियारियां, जेके बि दोस्त, जेका बि जिदोजहद जंहिं बि तरीक़े सां, जंहिं सलाह मसलहत सां शुरू कंदा, मुंहिंजो कंध पोइ ते हटे त मूं पंहिंजी माउ जी कञी न पीती आहे। शर्त त सिर्फ़ु इहो हुअणु घुरिजे, असांखां पुछियो त वञे न, असांखां पुछियो त वञे न भई अवाम में अक़ल जो ज़रो आहे या न आहे। असीं सभु अक़ल जा क़ाबिल आहियूं। तंहिंजे करे आज़ादी ऐलान असांजो, आज़ादी ईमान असांजो, सूरी भल सिंगार करे